चवनि सहमत पर आया रहमत। तेरा दिल भाई लू पड़ भी कौन है जो मां तुझे ढक्का छोड़ी बस पुजे त कच्चो खाई वनी मुखे जागो हल तहना इन काटे में मुक्त कर मात रिश्तन की आजमाइश में पुरस्कार तक गुजर रहे हो मेरू तेरे बिथड़ा तो धू दो जग में पर हामिदर मुंह में का कमी हुजे भी तो सजा मिले न। यही तो मुसीबत है मेरू ना करदा गुनाहन जो नजलो तो ते केरे न थो सका पर शरीफा सा थिल ज्यादती भी तो न थो विसारे सका न। बुढ़ो आए तो अदो पर न था सोच न समझ उनके केर समझाए। मां समझाई तो मास पोइ सुख जो साह खणंदुस पर तू फिकुर न कर गलती न कर अम्मा जी गाल सहन ते ना आण। हाँ पुत्र मारो के कहिड़ी गलती पंहिंजे वरस आए बस खंभ खोलियो पंहिंजे खंभनि में लिकायो वेठो अथसि बाक़ी भाग त मुंहिंजा ऐं शरीफ़ा जा फिटल। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न। अञा ॿुधण लाइ कुझु रहियो आहे छा बा वॾड़ा सच चई विया आहिनि त अलाह औलाद ॾे त सालिया करेसि। अम्मा छा थियो आहे मूंखे छा में सालिया न आहियां? अरे इहो बि मां ॿुधायई मां जो अंदरि अहिड़ो रधो पियो आहे ऐं तूं पुछी कोन थो अहिड़ो माठ जहिड़ी भित। अम्मा छा कुझु आहे ॿुधाए न। अरे केतिरा भेरा ॿुधाया त इहो शरीफ़ा सां ज़ुल्म करे मुंहिंजा जेरा जलाया अथव तीअं तूं बि कुझु कर त जे ज़हमत खे ख़बर पवे त पढ़ाइण ॼाइण सां ईअं न कजे। पर मां हिन में हिन जो कहिड़ो कसूर आहे? त मुंहिंजी बचड़ीअ कहिड़ा ॾोह कया आहिनि हाँ तूं ॿुधाए ॻाल्हि थो करे। अरे को अकुल धार का सम्झ धार छो छो पंहिंजी क़यामत कारी करी। वयल शइ वापस कीअं ईंदी? करणी पवंदी रसिया कंहिं न कंहिं नमूने। वयल वक्त मोटियो जो आबदा तो लाइ हाणे मोटिंदी मोटाईंदो सांस। अजायो ज़िद चङो नाहे अली त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां आबदा खां सवाइ अधूरी ज़िंदगी गुज़ारे छॾियां ॿुधाए। छो मूं ते नज़र कान थी पवे छा मां तुंहिंजी ज़िंदगी अधूरी करे सघां थी अली? आबदा जी खोट को बि कोन भरे सघंदो रसिया। कोशिश कंदसि अली आबदा जी जॻह ॾेई त ॾिस आबदा जो हाल भरण में का कसर न छॾींदसि। न रसिया जागंदे जा ख्वाब ॾिसण सियाणे माण्हू जो कमु नाहे। मैडम तव्हां मूंखे हिते ई वठी छॾियो। अच जावेद घबराई छो तो? मैडम मां तू अच हलिया अच। जमाला अची वई है? जी अबू मां अची वई आं। मैडम मां चवां पियो न तव्हां खां ज़िद कयो मां हलंदो। चङो तू हल भले मां पाणी फ्रेश करे वठां। जमाला किथे हुई है? छो अबू? ये मुझे सवाल जो जवाब ना है। मुझे सवाल जो भी तो यो जवाब ना है अबू। तेरा मतलब आता हम तो गोशा कढण शुरू कया। गोशा मां को बूटो या वण त ना आया अबू जो गोशा कढण शुरू किया थम। यानी तो तुझो मथो भी फिरी वियो। अखियों अखिन में मिलाए थी ॻाल्हाई ऐं हुडियूं ॾियण सिखी आई।
गफलत जी भी सुध पवे न अबू। देर छो कई थई? अकाउंट्स ऑफिस वई हुअसि। छो? पे स्लिप लाइ इन कंपाउंडर सां गॾु? न वञा छा जावेद सां। छवी छा थी? इन कंपाउंडर सां वठी थी घुमंदी? छा थी पियो अबू? वरी चवी थी छा थी पियो? गैर मर्द सां छुड़वा घुमी थी ऐं वरी मथां थी चई छा थी पियो? हिक त डॉक्टर सां को भी माण्हू धारियो न हूंदो आहे। हर माण्हू पंहिंजो हूंदो आहे। ऐं ॿियो त तव्हांखे पघार जी गणती करणु खपे, मुंहिंजी न। शुमाइला, तव्हीं मुंहिंजी गणती करण बजाए कुबरा जी गण पकड़ो। शुमाइला, आ चवां थो मूंखे पाणीअ मां न कढ पाणीअ मां। इन करे तव्हांखे पाणीअ मां थी कढां त किथे गोतो न अची वञेव। वॾी उमिरि जा आहियो, मतां गोते खां पोइ ॿीहर सही ॾींहं न अची सघो। ऐं हाणे तव्हां पुलिस में न आहियो, रिटायर थी चुका आहियो। ऐं इहा पुलिस वारी घर में न रहंदी। हल हल, पुलिस वारी घर में न हलंदी, घर मुंहिंजो आहे। अच्छा, तो माना त ये शुमाला पाण हथूं उरागण लॻी आहे। हिन जो बि को बिल्लो करणो पवंदो। पर न बिरायमन न, लोक लखां पवंदी त माण्हू खिलंदा। ने भागी कहीं जाए दी जंहिं ॾींहं खां घर में पैर पातो अथई नहुसियत त शुरू थी वई आहे। अञा वेठी थी पड़ करे पई। मां चवां थी मूंसां मथो न हणंदी कर खणो। चाची चाची अञा मां थी मथो हणा। ॾींहं जो त ज़हमत थी, घटि में राति जो त रहमत थी। सिज मथां नथो आहे त खणी लुड़ शुरू कयो अथई। मां थी लुड़ हणा? हां, मां थी लुड़ हणा? शर्म नथो अचे, हया नथो अचे? घिटनि में बीह थी कचहरियूं करे पई, इहो नथो सोचई? कचहरियूं कैसा कयूं तुम भी घटन में कचहरियूं? खुदा खुदा कर चाची तो कोई मींह वसे ही डुकर खत्म थिए। साधु पाक थी बणजे पई। हिन जी मूंखे ख़बर ई कान्हे का। अचण ॾे मुंहिंजे पुठड़ पुट खे त मां थी इहो टीको बंदि करायांसि। हा, इहो आहे छा? इहो कंहिं तरीक़ो कयो आहे? केरु आहे इहा कबीर? मूंखे ॿुधाइजो सही। अरे बा सदको वञाए, इहा हिकिड़ी त कबरी आहे। आखिर ख़बर त पवे मूंखे बि। अरे बा कहिड़ी ख़बर पई? माण्हू चवनि था त पराया रब त भिख चओ करे। चाची मूंखे इहो त ॿुधाए, केरु थो घिटनि में कचहरी करे, कंहिंसां थी करे? मुंहिंजी कंहिं खे न ललकाव ॾिसो वरी अची वई। अरे ठहियो हाणे ठहियो। तो जहिड़ा भाड़िया न जे मर्द माण्हू हुजनि हा त रनू घर जी चाट टपी कोन वञनि हा। शरीफ़ फांसी करे सां वठी कचहरी माण्हुनि सां। ॿियो वरी कंहिंखे झलियो ई। ठीकु आहे, बसि वीह तजमाने कुहा थो वञे असली। भले कुरेस थो पियो, रोज़ रुगो पियो बर्बाद करे। अरे मां चवां थी पई त हिन जो किबलो सिधो कर, किबलो सिधो कर। माण्हू चवनि भली ज़हमत पर आया रहमत में। हाणे तूं चुप कर, या कर तावीज़ ई महिमान तूं बसि करे मां ॾिसां थो पाण ई। बसि कर। रोई थी हां, मिखरेल मिखर करे रोई थी पई। असां को त बोर में ज़हर पे ॾिनई। चाची चाची मुंहिंजे लाइ घर जी तड़ी छो त पई अथई? ऐं वक़्तु न हण त विझाई न वाछड़ में कलूड़ा। हा, वासियाणी जी आई रध बचा करणा। अरे असांखे ज़हर ॾियण वास्ते। चाची मां नौकराणी सही, वासियाणी त तूं आई, बल्कि घर मालकियाणी ऐं घर धयाणी। ऐं मां वरी रखंदसि तो जहिड़ी नौकराणी? मां त तोखे ॿुहारो सिंघण लाइ बि न ॾियां। आई वेचारी रध बचा करण वासियाणी थी। चाची जे छो थी करी? चाची हलड़ी हल, आई टांडो खणण ऐं भोरचाणी बणिजी वेही रही। अब मां पाणे रध बचा कंदसि। तू ही कर चाची, पर घटि में घटि शीरीअ सां त ॻाल्हाए। चयो न त निकिर हितां। हा, मां वटि शीरी कान्हे, बाक़ी तूं खंडरू खाई ऐं मिठो थी ॻाल्हाईंदी वती। चाची आम जी सिरी मारिया न त छा करी आहे? छा ॿुधाए न मूंखे छा करी आहे? चाची इहा बहा में थो ॻाल्हाए, न त निड़घुन पटे असुर कुकड़नि खे खाराया। ॿियो कमु असुर न कयई। हा, चोर में ज़हर अची खाराया, असांखे मारे थी। असांखे
मिखो सारी सोच वाली मिखर करे रोए की थी अम्मा मेरू केड़ी खता जी सजा पी लोड़ी बुधाई जी अम्मा एतबार कंदे अम्मा मां ते एतबार न कंदुस त क़यामत में जाईंदुस चंगो हे ॾिस हाँ अम्मा ये तो जहर आ हाँ बस जहर ही तो ओचितो आऊं वई आहियां रंधिणे में उते ॾिसां त हूअ गोड़ जी भाॼी में विधाई थी अञा ना मां मेरू ये नथी करे सके ॿियो केरु अथसि हिन घर में दुश्मन असां ॿ ॼणा आहियूं असांखे मारण ते चाहियई अब सुबुह जो ॾिसूं ॿई फूकिया पिया हुजूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मुड़ुस खे पे रिझाई ऐं हाणे ख़बर पवंदसि त खतीजा कहिड़ो खेर कयो आहे हा अम्मा मानी खणी अचां तुंहिंजे लाइ हाणे त ठरी वई हूंदी न न भली अचे त पोइ खावां थी केरु अली रज़ा हा हा ली रसा अम्मा सौम्याणी थी वई आहे अञा ताईं न आयो आहे मूंखे लॻे थो हाणे कोन ईंदो न न छो न ईंदो अलाह कंदो मुंहिंजो बचड़ो ख़ैर सां ईंदो ज़रूर ईंदो अम्मा मानीअ जो सवादु ई हलियो वेंदो हाय हुए वरी असांजी हयात में कहिड़ो सवादु रहियो आहे रज़िया पर अम्मा पेट जे दोज़ख खे ठारणो त पवे थो न हा पुट ठारबुस जे न ठरियो त बि माशाअल्लाह पर तोखे बुख लॻे तूं त वञी मानी खा न अली रज़ा लाइ रुगो तूं परेशान आहीं सम्झींदी मां न आहियां छा अली रज़ा मुंहिंजो पंहिंजो न आहे छा आहे तॾहिं त चवां थी त ठापुर में अचे हिकिड़ी चटी भरे दंग कयो अथऊं वरी अची बिगड़ियो आहे आपदा जे करे अम्मा चटीअ बि न मारियो रुगो संद सिर जो ख़ैर हुजे शल असांजो को ख़्याल पवे समा चरी छोकिरी अली रज़ा खे असांजो ख़्याल आहे ख़्याल न पर भाई बि ॾाढो थो बसि मुंहिंजो बचड़ो जेको आहे सो जज़्बात घणो आहे बिस्मिल्लाह अची वे पुट हा मानी खा पुट खणी अचां न न मूंखे बुख कान्हे छो पुट ॿ गिला खणी खा न पुफी बुख कान्हे अली थोरी मानी खाई आहे न मंझंदि बि कान खाधी हूंदई बुख ते निंड बि न ईंदई चयमि न बुख कान्हे हीअं पर हा पाणी जो ढुक पीअंदमि हा हा खोड़ पाणी पंहिंजे पुट लाइ रज़िया तूं वञ मारोट लाइ पाणी खणी अच ऐं आउं पंहिंजे पुट लाइ गरम गरम मानी खणी थी अचां अच तूं हिते वेही आराम कर हलिया पुट हलिया छा थी करी छा कयां ॾिस आईंदा ईअं न कजांइ छो छोकिरी आहीं तॾहिं रसिया तूं लोहे मां निकिरंदी थी वठी मां त घर ई न निकिती आहियां तूं लोहे जी ॻाल्हि थो करी ॾिस रसिया मूंखे तंग न कर भली ॿियो को तंग करे मूंखे मेरी अख विझे मुंह में केरु थो तंग करे तोखे हा केरु थो मेरी नज़र विझे तूं कॾहिं ठरी वेही दिलि जा हाल ॿुधी त ॿुधायई न रसिया ॿुधाए केरु थो तंग करे तोखे त टंगू कयांसि टोटा ओहो अली छॾ इन ॻाल्हि खे सुभाणे ॿुधाईंदीसांइ रसिया मूंखे निंड कान ईंदी सही ॿुधाए छा ॻाल्हि आहे अली मिंथ थी कयां हींअर इन ॻाल्हि खे छॾ ऐं असांखे अकेलो छॾे न वेंदो कर पंहिंजो नंग नामूस सम्झी घर में रहंदो कर ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾ मुबारक जी मुंडी मरोड़ण बि मां पंहिंजो नंग नामूस थो सम्झां
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट कंदा 0313 8562 682। लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि। असांजे में दुश्मनी कंदा बि आहियो न, दोले जे डोके ते वॼाए कंदाऊं। तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे। या रब्बा तू खैर कर। अब था केड़ा वई किथे मुंह त न ॾिनाई। ये हिते हिते छो सुती आहे? आबिदा, आबिदा जी चाची। तू हिते छो सुती पई आहीं? चाची बेवसी। छो पुट मुबारक छिड़बी छा? न चाची, न रुगो छिड़बी पर बांख झले खट तबलाए छड़ी। ऐ अम्मा मां त तंग अची वई आहियां इन नामुराद मुबारक मां। चाची तूं ॿुधाए मां छा करियां, केॾां वञां? चाची विसारिया त मां पंहिंजा बि कोन आहिनि, पर दुश्मन मां फर्क खे बि नथी सम्झां। उथ पुट उथ, हली खट ते सुम। न चाची मूंखे छॾे ॾे, मूंखे हिते ई रहण ॾे। चाची हिकु त दिलि करे थी त झंग मूं करियां, ॿीहर हिन घर जो ऐं पंहिंजे कुड़ुंब जो ख़्यालु ईंदे पाण थी भले छॾियां। इहे न सोच पुट, उथ उथ धीअ। न चाची न।
अम्मा लगे तो तुझो दिमाग सही करणो पवंदो। चुप कर। आधी रात जो न फिल मुंहिंजो वात ओले पासे न हलियो वञे। अड़े नंग नामूस जो नथो सोची, पर तो वटि नंग नामूस वारो लक्षण आहे ई कोन त सोचींदे कीअं? अम्मा तू टंग छो थी हणे, छो थी जो पासो खणे? इन करे जो मूं वटि लॼ ई लक्षण आहे। माठ करे वञी सुम। आधी रात जो तमाशो न बनाए। अड़जी वियो तो जड़ी मां मां अड़जी त मां वई आहियां तो मां। घणो घणो कंदे न त ॿई मुंहुं ॾींदुसीं। की दर सो बाहर बंदूक हिकिड़ो ई कार ता ॿिनी लाइ काफ़ी आहे। बंदूक तो हाणे अड़े फाथी आया थी तुंहिंजे न पोड़ाटीअ मां। इशल ॿेड़ी बने लॻनई नफ़रत ऐं दुश्मनीअ में माउ जी सान्या बि विञाए वेठो आहीं। ॿाहिरि थी निकिरो, अड़जी वियो आहे मोह मोता सभु। डॉक्टर साहिबा चओ बि ख़ैर त आहे, सेकी पई आई। डॉक्टर साहिबा मुंहिंजी नुंहुं राति खां वठी बेहोश पई आहे। ॾंदण पियल अथसि। जेका कारे जे एवज़े में मिली अथव? जी डॉक्टर साहब। ॾंदड़ ॼण त घुर्जेसि। हामिद जल्दी नेरन करे वठ, स्कूल के देर पई थी। खण तू छो करे आई नेर? अञा कावड़े लाई रात खां कावा न पी अथई। मूं छा चयो माई? ॾिस शक न कर। पक के तू शक थी चई। ॾिस हामिद यकीन कर मूंखे। तो जेको कम कयो आहे हुन जी का तकलीफ़ न आहे। कम कयो ई न आहे त तलाक कई न मूं कूड़ हयो हो ऐं नाटक कयो हो। ऐं माई त ॾिस असां चवंदे का कहे कान थी पवेसि। चाची चाची खुदा जो को खौफ करियो। न चओ चाची मूंखे। ऐं जेका मुंहिंजे बचड़े जी सॼण आहे उहा मुंहिंजी सॼण थींदी। असुल दिल करे थी त छातरी खणे त खुड़ियूं न विझंदी। ॿियो कमु न कजे। हा चाची यकीन चाची मुझे रहम कर चाची। जमाई मेरू तर तू मुझे पुत ते माको चढ़ने तो सुबह सवेरे सट जी न वनी। अमर थर तकड़ में मुखे चाह त यार त ड्यूटी ते वञा। हाज़ुर मुंहिंजा बाप और चाहे सब को वजाए। माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत अमल खे चवां। अल्लाह मथो तो फटे चक्कर था अचनि। वारो कयो का टिकी फोटो का दवा ॾियो मुंहिंजो सिर वियो। छोरी ये मथे के भींडी बधी री कटलायूं वेठी आ छो? चाची रात खां वठी मथे में शदीद सूर आहे। आयो हाणे साह न निकरई। पण हे सूर लही वेंदी बंद करे इहे दाहूं। कुबरा वेचारीअ खे अलाए छा थी वियो आ। पाणी जो ढुक खणी वञा। छोकरो बुढल वेठो तो मथो पढ़ेस। पानी पढ़ी देस त वो भी पियारियास। चल तो सा भी ये थे चाची। हां हां काऊ से बान पटई पेटे थी पई मुखे। माण्हू भली चवनि सहमत पर आना रहमत तोखे छा चवां पांजो पाण खे चवां। जल तू जवार तू आई भला घेटार तू जल तू जवार तू बुढ़ा जाकर बेड़ा पार तू हकला 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 हक 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 अब हमारो कर से प्यालो प्यारे से बकरे से दोस्ती करा प्यालो पी तने तो ये नाश न करे चले आज छोकरी जान न चली थी था हटी वन बुढ़ा पापा दादा निकड़ी पीड़े पसाने बोर बोर थी वनी। अम्मा ये जिन तो मुखे सुञाणे तो पर मां तो कोन तो सुञाणा। अरे किथां जो ही तू आ छर जान न्याणी जी डंडो खणी अड़ी पंज कड़ तो गाय जो वरी के नालो ही न दे मुके गेट न कर पड़ी। अबा अबा बुढ़ो पढ़े पढ़े को कारो लुम पढ़े से। अम्मा घणो ही पढ़ां तो पर मुखे तो वठी कोन दे। मां एकड़े शर्त ते वेंदोस। बुधाए बुधाए फकीर मुझे बुढ़ो पुट पूरो कंदो शर्त बुधाए। मुके के डॉक्टरियाणी पड़े पीजे निड़ी रत प्यारे लाल दी वही ज्यादा करायो। न फकीर पहिरियों शर्त न बाक़ी पोयूं शर्त मुंहिंजो बुढ़ो ज़रूर पूरो कंदो हाणे जो हाणे। अम्मा चरी ही तो डॉक्टर शुमाल आहे जे पी इब्राहिम जी ॻाल्हि जी करई। न न अबा
इब्राहिम नड़ीअ जो रतो काॾो आणींदासीं फ़कीर तूं बि असां लाइ ॿिए घटड़े न ठाहे बाक़ी ॿियो शर्त हाज़िर असां पूरो था कयूं पिया चङो मां छॾ हिन ॻाल्हि खे इब्राहिम ने निड़ी रत खे उहो पंहिंजो आहे इहो मूंखे पर ॾंडो खणी ॾे त मां हिनखे अहिड़ा टोड़िया छॾे अहिड़ा जिन ॾंडनि खां सवाइ कोन निकिरंदा आहिनि नाड़े अबा न ईअं न कजांइ अबा ॾंडनि सां मरी पवंदी बचड़ी अबा इहो सरोज़ कराइजांसीं न न मां अहिड़ा जिन ॾंडनि खां सवाइ समोते ई न ॾींदा आहिनि ही वरी ॿुधल पोइ पैसा जो करे मुश्किल वठो ठीकु आहे हिकु प्यालो प्यार वरी ईंदुसि मां हक मुर्शिद ला लतीफ़ अबा प्यारियांसि वरी न फिरी वञे मां पीआर ॾंडनि जो ॿुधी त जिन सिधो थियो आहे मां पीअणो में पढ़ांसि थो वठी पीआर हक वाला हक वाला हक वाला हक 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 प्यारी सुन आ फकीर आ फकीर आ बि चवंदा रहमत पर आहियां रहमत ॿिए खे चवां मासी आमना नालो अथई न जी हीअ आबदा आहे बाज़ार त कुझु बि कोन अथसि बस थोड़ो टेंशन अथसि इहो वरी छा आहे मां माना ज़हनी दबाव मां वरी बि न सम्झियसि हिनखे आराम जी ज़रूरत आहे न त चरी थी पवंदी त पोइ का दवा लिखी थी ॾियांव वठी खारायो एहसास सिंधु